to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. नवाज शरीफ सूदो 40 खां वधीक लीगी अॻवाननि ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल कराईंदड़ PTI जो उहिदेदार निकितो। केस जो फरियादी बदर रशीद PTI यूथ विंग रावी टाउन जो उहिदेदार हुजण जो इंकशाफ। बदर रशीद जूं पंजाब जे गवर्नर चौधरी सरवर सां मुलाक़ातूं वारनि तस्वीरुनि बि साम्हूं अची वियूं। गवर्नर हाउस जे तर्जुमान बदर रशीद खां लातालुकीअ जो इज़हार कंदे चयो आहे त गवर्नर हाउस सां केतिरा ई माण्हू मुलाक़ातूं कंदा रहंदा आहिनि। मुलाक़ातुनि दौरान तस्वीरूं कढाइण मामूल जी ॻाल्हि आहे। PTI अॻवान एजाज़ चौधरी जो चवणु आहे त लीगी अॻवाननि ख़िलाफ़ गद्दारी केस जी फरियादी बदर रशीद जो PTI सां को बि वास्तो नाहे। बदर रशीद पाण खे लीगी सॾाइण में फ़ख्रु महसूसु कंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो हंगामी इजलास अॼु थी रहियो आहे। ॿेटनि ते अथॉरिटी जोड़ण लाइ सदारती ऑर्डिनेंस जारी थियण वारे मामले ते गौर कयो वेंदो। काबीना इजलास में आइलैंड अथॉरिटी जे ऑर्डिनेंस जो कानूनी रुखनि में जाइज़ो वठण बाद अहम फ़ैसिलनि जा इम्कान। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ क़ौम परस्त कारकुननि ऐं सिविल सोसाइटी जा मुज़ाहिरा। लाड़काणो, शहदाद कोट, बाड्रे, कोटड़ी, जरवार ऐं ॿियनि शहरनि में ॿेटनि ते वफ़ाक़ी बालार ख़िलाफ़ क़ौम परस्त तंज़ीमुनि जा कारकुन रस्तनि ते निकिरी आया। हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड खयल मुज़ाहिरीन तरफ़ां आइलैंड अथॉरिटी नामंज़ूर जा नारा। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध जे वसीलनि जा मालिक मक़ामी माण्हू आहिनि। वफ़ाक़ जी सिंध दुश्मन पॉलिसी ऐं वसीलनि ते कब्ज़नि वारी साज़िश खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस वापसि वठण ऐं ॿेटनि ते वफ़ाक़ी बालार ख़तमु थियण ताईं जिदोजहद जारी रखी वेंदी। भारतीय जासूस कुलभूषण यादव लाइ वकील मुक़ररु करण जी दरख़्वास्त ते ॿिनि वकीलनि अदालती मुआवनत खां मुआज़रत करे छॾी। सीनियर वकील मखदूम अली ख़ान ऐं आबिद हसन मंटो तरफ़ां इस्लामाबाद हाई कोर्ट में जवाब जमा। आबिद हसन मंटो सिहत ठीक न हुजण ऐं मखदूम अली ख़ान ज़ाती मसरूफ़ियतुनि जी बुनियाद ते पेश थियण खां मुआज़रत करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट में कुलभूषण यादव लाइ वकील मुक़ररु करण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी अॼु थी रही हुई। बलूचिस्तान जे इलाइक़े सिबी भरिसां ज़मीनी तकरार तां रिंद ऐं खोसा बिरादरी जे ॿिनि धुरनि में खूनी झेड़े दौरान 4 ॼणा मारिजी विया। ॿिन्ही धुरनि जा केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। झेड़े दौरान मारिजी वियलनि में अॻूणो म्यूनिसिपल वाइस चेयरमैन हाजी हयात रिंद शामिल। इतला ते लेडीज़ ऐं सिक्योरिटी फोर्सिस जा अहलकार पहुची विया। ॿिन्ही धुरनि जा हथियारबंद फ़रार थियण में कामयाब। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। सिंध हाई कोर्ट तरफ़ां हलीम आदिल शेख जी नाअहली लाइ दरख़्वास्त ते जवाब जमा न कराइण ते इलेक्शन कमीशन मथां कावड़ जो इज़हार। PP अॻवान जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान इलेक्शन कमीशन खे 2 हफ़्तनि में जवाब जमा कराइण जी हिदायत। दरख़्वास्त गुज़ार अब्दुल रहीम मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त PTI MPA इलेक्शन कमीशन में आमदनी जा ज़रिया न ॿुधाया आहिनि। असासनि जी तफ़सीलनि में संदसि धीअरुनि आयशा हलीम ऐं मरियम हलीम जे ख़र्चनि जो ज़िक्र ई नाहे कयो वियो। हलीम आदिल शेख जी ॿिन्ही धीअरुनि जा ख़र्च अमरीकी बैंक ज़रिए भरिया पिया वञनि। हलीम आदिल शेख मथां नवाब शाह वारो पोल्ट्री कॉम्प्लेक्स बि लिकाइण जा इल्ज़ाम। PP अॻवान तरफ़ां हलीम आदिल शेख खे नाअहल करार ॾियण जी इस्तदा। वकील अॻवान मुहिब आज़ाद लगारी खंबे गुम करण वारे मामले ते दिफ़ा खाते जे सेक्रेटरी ऐं DIG हैदराबाद खे नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट हैदराबाद हुकूमती इदारनि खां 14 अक्टूबर ते जवाब तलब करे वरितो। ॿुधणीअ दौरान सिंध बार काउंसिल जे वाइस चेयरमैन दलील ॾींदे चयो आहे त JIT ऐं पुलिस जी जांच मां मुतमइन न आहियूं। उहे मुहिब लगारी खे बाज़ियाब कराइण में नाकाम थी विया। डिप्टी अटॉर्नी जनरल ऐं एडिशनल AG सिंध तरफ़ां वकील मुहिब लगारी खे आज़ाद कराइण लाइ मोहलत तलब।
वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ANP वफ़्द विच में मुलाक़ात दौरान ओलह ज़िले में शहरनि जे मसइलनि ते ॻाल्हियूं। वॾे वज़ीर कराची ओलह ज़िले में पाणी ऐं नेकाल जे निज़ाम जो मसइलो हल करण जी ख़ातिरी कराईंदे चयो आहे त हुकूमत शहर जा मसइला हल करण लाइ क़दम खणी रही आहे। कराची असांजो घर आहे ऐं पंहिंजे घर जी नई सिर तामीर शुरू कंदासीं। मुलाक़ात दौरान सूबाई वज़ीर ऐं ANP अॻवान बि मौजूदु हो। सदर कोऑपरेटिव सोसाइटी में मुबैना करप्शन वारे केस में प्रोजेक्ट डायरेक्टर जी सज़ा ख़िलाफ़ अपील रद्द। सिंध हाई कोर्ट जवाबदार हाजन शाह जी सज़ा घटाए 7 साल करे छॾी। जवाबदार ते 5 करोड़ रुपया ॾंड वारो हुकुम बरक़रार। जवाबदार हाजन शाह एहतसाब अदालत तरफ़ां ॾिनल 10 साल क़ैद जी सज़ा खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो हो। नैब जो चवणु आहे त प्रोजेक्ट डायरेक्टर हाजन शाह ॿियनि जवाबदारनि सां गॾिजी कोऑपरेटिव सोसाइटी में करोड़े रुपयनि जी करप्शन कई। केस में नामज़द 20 खां वधीक शरीक जवाबदारनि ॾोह जो एतराफ़ कंदे प्ली बारगेन ज़रिए रक़म वापसि करे छॾी। वक्ती सदर सादिक संजराणी सेवण शरीफ पहुची वियो। इंतिहाई सख़्त सिक्योरिटी जे पहिरे में कलंदर लाल शहबाज़ जी दरगाह ते हाज़िरी भरे दुआ घुरी। वक्ती सदर जी आमद जे मौक़े ते सेवण में सिक्योरिटी जा ग़ैर मामूली इंतज़ाम। शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते पुलिस एहलकार मुक़रर। इंतज़ामिया पांदियड़नि खे ॿाहिरि कढी दरगाह खे सील करे छॾियो। चांडका अस्पताल में MS ऐं पैरामेडिकल स्टाफ में तकरार ख़त्म थियण ते 1 महीने खां पोइ OPDs खुली वयूं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां इलाज लाइ पहुतल मरीज़नि में सराही। मुलाज़िमनि MRI CT स्कैन ऐं वार्ड्स में बि कमु शुरू करे छॾियो। पैरामेडिकल स्टाफ जे एहतजाजी कैंप बि ख़त्म कई वई। गुज़िरियल ॾींहुं ADC 1 पैरामेडिकल स्टाफ खे मसइला हल करण जी ख़ातिरी कराए एहतजाज ख़त्म करायो हो। कराची जे क्लिफ्टन वारे इलाइक़े में चैन वहशी जवाबदारनि तरफ़ां नींगरी खे मुबैना तौर अगवा करण बाद ज़्यादती जी कोशिश। नींगरी जे घर भातियुनि हिक जवाबदार खे सोघो करे वरितो। 3 जवाबदार फ़रार थियण में कामयाब। नींगरी जे वालिद जो चवणु आहे त असांखे इतला मिलियो त कुझु जवाबदार धीउ खे ॾटा ॾेई पाण सां गॾु वठी विया। इमारत में पहुतासीं त जवाबदार नींगरीअ खे हेठि उछलण जी कोशिश करे रहिया हुआ। मज़ाहमत करे नींगरी खे बचायो ऐं हिकु जवाबदार आशिक़ खे पकड़े पुलिस हवाले कयो। नींगरी जे वारसनि तरफ़ां पुलिस जी जांच ते बेएतमादी जो इज़हार। पुलिस फ़रार थियल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। थाणो बुला खान में माकड़ जा कटक ॿीहर पहुची विया। ॻोठ नवाज़ अली बापलाणी, ॻोठ सैफल पालारी, ॻोठ जुमो बापलाणी ऐं ॻोठ मोटियो सुखपालारी सूदो कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माकड़ फसल खाई नास करे छॾिया। आबादगारनि जा मथे ते हथ। कोहिस्तान जे आबादगारनि जो चवणु आहे त माकड़ न रुगो फसल पर माल जो चारो बि नास करे रही आहे। वक़्त सिर स्प्रे न कयो वियो त हिन भेरे बि गरो नुक़सान बर्दाश्त करणो पवंदो। आबादगारनि तरफ़ां सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां फौरी तौर माकड़मार स्प्रे कराइण जो मुतालबो। नेशनल लोकस कंट्रोल सेंटर दावा कई आहे त हाणे सॼे मुल्क में किथे बि माकड़ नाहे। गुज़िरियल 6 महीननि में 11,34,161 हेक्टेयर्स ते ऑपरेशन करे माकड़ जो ख़ात्मो कयो वियो। ऐं कंप्यूटर सिस्टम में एंटीवायरस इजाद कंदड़ जॉन मिकाफे गिरफ़्तार। अमरीकी मीडिया मूजिब जॉन मिकाफे खे टैक्स चोरी जे इल्ज़ाम में स्पेन मां गिरफ़्तार कयो वियो। मथस असासा लिकाइण जो बि इल्ज़ाम। अमरीका जे इंसाफ़ खाते जे इख़्तियारनि जो चवणु आहे त जॉन मिकाफे पंहिंजी आमदनी ॿियनि जे नालनि ते खुलियल अकाउंट्स में जमा कराई। ॾोह साबित थियण ते खेसि 30 साल क़ैद जी सज़ा मिली सघे थी। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।